सिंधी ॿोलीअ खे वधाइण लाइ जेके शख़्सियतूं कमु करे रहियूं आहिनि से ताईं सदाईं ॿुधंदा त चवंदियूं आहिनि त पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हायो त हू सिंधी सिखंदा। ॿार जॾहिं नंढा आहिनि त हू सिंधी सिखी सघनि था, छो जो हू तव्हांखे इनकार त करे ई कोन सघंदा। तंहिंजे करे ज़रूरी आहे त असीं पंहिंजनि ॿारनि सां घरनि में सिंधीअ में ॻाल्हायूं। ख़ासि करे माइट हिक ॿिए सां सिंधीअ में ॻाल्हाईंदा ऐं ॿार ॿुधंदा त सिंधी सिखंदा। तंहिंजी माना त हिक ॿिए सां ॻाल्हाइण सां, ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाइण सां असीं पंहिंजे ॿारनि खे सिंधी सेखारे सघूं था। असांजे ॿोलीअ में आहिनि 52 अखर, अल्फ़ाबेट में आहिनि 52 अखर, ऐं उहे उचार जॾहिं असीं सिखूं था तॾहिं दुनिया भर जी का बि ॿोली सिंधी माण्हू तमामु तकिड़ो झटे सघनि था ऐं ॻाल्हाए सघनि था। इन मां असांखे फ़ाइदो ई आहे। तंहिंजे करे तव्हीं बि पंहिंजे ॿारनि सां सदाईं सिंधीअ में ॻाल्हायो, जीअं हू अॻिते हली पंहिंजे ॿारनि खे सिंधी सेखारे सघनि, सिंधीअ में ॻाल्हाए सघनि। ऐं इन जे करे छा थींदो, असांजी ॿोली सदाईं रहंदी क़ाइमु ऐं असांजी सुञाणप सदाईं रहंदी बरक़रार। त करियूं कोशिशि अॼु खां।